खैरपुर जो मीर हो रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे चईसी मां बरोच आहियां तालपुर आहियां हुसैन जो झंडो भी खोजो थम सेज भी कढां थो तू तो हुसैन जो बचड़ो आ तू तो सैयद आ तू छो थो पांजे सोने नाने हुसैन जो गम करी। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मीर खे जवाब ॾिनो मीर तो झंडो काठ जो हयो आ जेकॾहिं मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जे शरीयत में ये झंडा ऐं मातम जाइज़ हुजनि हा तो काठ जा ठाहिया हन मां मोहम्मद राशिद सोन जो ठाहियां सभई चओ सुभान अल्लाह। हुसैन जे बच्चन खे वधीक ख़बर आहे तव्हांखे ख़बर आहे इद्दते ख़ल्क़ जा कारा कपड़ा अबो सुन्नी ॾाॾो सुन्नी पाण बि सुन्नी पर फैशन में अची कांच बि कारी खमीस बि कारी मातमन में बीठो हूंदो बाबा हुसैन जो मातम आहे हुसैन जो गम आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हेॾे मुॾे निहार मां तोखां हिकिड़ो मसइलो थो पुछां ख़ुदा जो कसम आहे तूं मूंखे इंशाअल्लाह ताला सही जवाब ॾींदे तव्हां सभिनी खे हुसैन सां मोहब्बत आहे ॿई हथ खणो मोहब्बत अथव न भला तव्हां खां पुछां थो इमाम ज़ैनुल आबिदीन जहिड़ी मोहब्बत अथव जहिड़ी मोहब्बत इमाम ज़ैनुल आबिदीन खे हुसैन सां हुई अहिड़ी तव्हांखे आहे न को था हा कयो न को था न कयो बाबा इमाम हुसैन मुर्शिदा इमाम ज़ैनुल आबिदीन मुरीदा इमाम हुसैन अबू आ इमाम ज़ैनुल आबिदीन जो पुट आ पाण त ग़ुलाम त आहियूं पर 1400 साल खां पोइ पंहिंजी पुराणी ग़ुलामी आ ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन करबला जो सॼो वाक़ियो अखियुनि सां ॾिठो आहे या न हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जंहिंमहिल बि पाणी जे लाइ घुरंदा हा मूंखे पाणी खादिम खणी ईंदा हा इमाम ज़ैनुल आबिदीन हथ में पाणी खणी अखियुनि मां लुड़क वहाईंदा हा रड़ियूं कोन कंदा हा दाहूं कोन कंदा हा ॾाढियूं कोन कंदा हा पर इमाम हुसैन आली मक़ाम खे पंहिंजे बाबे जी करबला वारी उञ यादि ईंदी हुई रोई 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 ढुक बि कोन भरींदा हा वरी खणी पाणी खे हेठि रखंदा हा इमाम ज़ैनुल आबिदीन जो फर्ज़ंदा जंहिंजो नालो आहे इमाम मोहम्मद बाक़िर उहो पुछे थो बाबा छा ॻाल्हि आहे मां तव्हांखे जॾहिं बि पाणी पीअंदे ॾिठो आहे त तव्हां रोईंदा आहियो अव्हां जे अखियुनि मां लुड़क वहंदा आहिनि आख़िर सबबु कहिड़ो आहे गुफ्त ज़ैनुल आबिदीन गम करद गुफ्त ज़ैनुल आबिदीन गम ताज़ा कर दी ऐ पिसर तू नदी दी आंच मंदर करबला ए दीद बाबा मुझो हाल तो मुखां पुछी तो वो हाल मुखां न पुछ तो करबला जो वाक़ियो ॾिठो ई कोन हो मूं अखियुनि सां ॾिठो हो हाले मादर हिजरे वालिद कम तरस याकूब नीस्ते ओ पिसर गुम कर दबूदो मां पिदर गुम कर दईम ओ मुझा प्यारा सोना मोहम्मद बाक़िर मुझो हाल हजरत यूसुफ अलैहिस्सलाम याकूब वारे हाल खां घटि नाहे सोने याकूब खां पुट धार थियो हो मुखां मुंहिंजो बाबो हुसैन धार थियो पर इमाम ज़ैनुल आबिदीन मातम कयो कारा कपड़ा कयई गुर्ज़ हयई ॻाल्हायो छो था उन्ही खे मोहब्बत कान ही तव्हां इन्ही खे जेकॾहिं मोहब्बत जी निशानी चयो आहे त इमाम ज़ैनुल आबिदीन खां वधीक ॿियो कंहिंखे मोहब्बत हुई
जेकॾहिं इहो गम करणु जाइज़ हुजे हा ऐं पिटण कुटण मुंहिंजा दोस्त शरीयत में हिलाल हुजे हा त इमाम ज़ैनुल आबिदीन खां वधीक न को मुरीद हो न को आशिक हो उहो पंहिंजे बाबे जो मातम करे हा। पर सुहिणे ज़ैनुल आबिदीन खे ख़बर आहे त मुंहिंजो नानो रसूलुल्लाह सब्र जी तलक़ीन करे वियो आहे। न को कारा कपड़ा कयई न को मातम कयई। उन खां बाद में हज़रत इमाम हुसैन खे वध खां वध मोहब्बत पंहिंजे बाबे अली सां हुई। अली भी शहीद आहे, चओ सुभान अल्लाह। ॾाढे जो अली भी, ॾाढे सभई अली भी। इमाम हसन हुसैन ॿई पुट न, ॿई खणी पीउ जो मातम कना त बाबू असांजो शहीद थी वियो आहे। उन्हनि बि कोन कयो, पर सभिनी खां वधीक अली अल मुर्तज़ा रसूलुल्लाह जे दुनिया मां फिराक खां पोइ चवे त मुंहिंजो महबूब मूंखां धार थी वियो आहे। मां बि जेकर कारा कपड़ा कयां, मां अली नबी पाक जो गम कयां, पिटियां कुटियां, न अली कोन कयो, हसन कोन कयो, हुसैन कोन कयो, इमाम ज़ैनुल आबिदीन कोन कयो, इमाम मोहम्मद बाक़िर कोन कयो, इमाम जाफर सादिक कोन कयो। अहल बैत जी पूरी तारीख़ भरी पई आहे। खैरपुर जो मीर हो रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे चईंसि मां बरोच आहियां, तालपुर आहियां, हुसैन जो झंडो भी खोजो थम, सेज भी कढां थो, तू तो हुसैन जो बचड़ो आ, तू तो सैयद आ, तू छो थो पंहिंजे सोने नाने हुसैन जो गम करी। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मीर खे जवाब ॾिनो, मीर तो झंडो काठ जो हयो आ, जेकॾहिं मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जे शरीयत में ये झंडा ऐं मातम जाइज़ हुजनि हा तो काठ जा ठाहिया हन, मां मोहम्मद राशिद सोन जो ठाहिया। सभई चओ सुभान अल्लाह। हुसैन जे बच्चन खे वधीक ख़बर आहे, तव्हांखे ख़बर आहे। ऐं अफ़सोस त इहो आहे जो हू जेके ॿिया वीचारा आहिनि पंहिंजे पर में खणी छा बि कनि था पाण ॼाणनि। तव्हां छो था, तव्हां छो, अवां हुननि जे महफ़िलनि जी रौनक था बणिजो, अवां हुननि जे महफ़िलनि में वञो था। महरम में ॾिसंदो त 3 हिस्सा तव्हांजा, हिकिड़ो हिसो हुननि जो। ईअं ॿीहर न चइजां, इहो लफ़्ज़ सुठो न कढियो थी। पाण अख़लाक में, तहज़ीब में, अहले सुन्नत वल जमात में गंद कोन्हे, चओ गंद कोन्हे। हा हू ॼाणनि हुनजो कमु ॼाणे, लेकिन मां तव्हांजो ज़मीर थो थारियां, जाॻायां थो। होशियार थियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़। मुहर्रम शरीफ़ में मुंहिंजा भाउ तव्हां इमामनि जी यादि ताज़ा कयो, आलिम घुरायो, क़ुरान पढ़ायो, हुननि जा फ़ज़ाइल बयान कयो, उन्हनि जूं कमज़ोरियूं बयान न कयो, हुननि जी बहादुरी बयान कयो। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे, सूरह गजा सूरह खड़ग खिलो लकन, हणन धड़ धड़न ते हाकारी निहणन, किरल कंध नचन ऋण गजो राड़ो थियो। इमाम बहादुर हा या बुज़दिल हा? ॾाढे गल इमामनि में दिलेरी हुई या कमज़ोरी हुई? बहादुरी बयान कयो हुसैन जी ज़ईफ़ी कमज़ोरी बयान न कयो, हुसैन जी बहादुरी बयान कयो। ऐं तव्हां हरू भरू कारा कपड़ा करे उन्हनि जे महफ़िलनि जी ज़ीनत न बणिजो। उन्हनि जे महफ़िलनि में वेंदा हो, अबू बकर खे गारियूं था ॾियनि, हज़रत उमर खे गारियूं था ॾियनि, हज़रत उस्मान खे घटि वधि ॻाल्हाइनि था। ऐं तूं बीठो थो ॿुधी, भत सुठो मिलई पोइ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त भत ते पंहिंजो ईमान ख़राब न कंदा कयो। सहाबा जी जिथे तौहीन थे उते कतई न वेंदा कयो। बेटा ऐसा फरमाए तो दूर तन्हीअ खां लॾे, सुभान अल्लाह। दूर तन्हीअ खां लॾे, जंहिंजी नाही मुहड़ मल्ही रॾे, पखातन पापिन खां परे परां अॾे, हाणे छांग तनीअ जी छॾे, जेके धना रहूं धार चरन।